अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म जूं महीने में चूंडूं कराइण वारो इमरान ख़ान जो मुतालबो रद्द करे छॾियो। इलेक्शन कॾहिं थींदी उन जो फ़ैसिलो ऐवान कंदो। इमरान ख़ान सां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा खोलियल आहिनि। ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़ण लाइ तयारु आहियां, पर जथा खणी घुमंदड़ इमरान ख़ान जी डिक्टेशन न हलंदी। इमरान ख़ान सम्झे थो ब्लैकमेल कंदो त इहा संदसि भुल आहे। डिक्टेशन पंहिंजे घर में हलाए। क़ौमी असेंबलीअ जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त इलेक्शन जी ॻाल्हि करणी आहे त पार्लियामेंट में अचो। ईअं कॾहिं नाहे थियो त हिकु सूबो जथो वठी वफ़ाक़ ते हमिलो करे। हिन हुकूम जो मुदो 1 साल 2 महीना आहे। चैलेंजिस ज़रूर आहिनि, पर असां मसइला हल करण लाइ पुरअज़्म आहियूं। पाकिस्तान खे अज़ीम मुल्क बणाइण लाइ का बि कसर न छॾींदासीं। ईंदड़ चूंडूं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए न थींदियूं। समुंड पार पाकिस्तानी बि वोट कास्ट न करे सघंदा। नेब टैक्स ऐं तरक़ियाती मनसूबनि में गोभियनि वारनि मामलनि जी जांच न करे सघंदो। क़ौमी असेंबली इलेक्शन तरमीमी बिल 2022 नेब तरमीमी बिल जे इतफ़ाक़ राय सां मंज़ूरी ॾेई छॾी। इलेक्शन एक्ट 2017 जे सेक्शन 94 मूजिबि इलेक्शन कमीशन नंढी चूंड में समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जो हक़ ॾियण लाइ पायलट प्रोजेक्ट करे सघे थो त जीअं टेक्निकी फ़ाइदनि, राज़दारी, सिक्योरिटी ऐं माली इम्काननि जो पतो पइजी सघे। सेक्शन 103 में कयल तरमीम तहत बि EVM जो पहिरियों इस्तेमालु नंढी चूंड में लाज़मी करार ॾिनो वियो। नेब कानून में तरमीम तहत नेब चेयरमैन जी रिटायरमेंट जी सूरत में डिप्टी चेयरमैन नई मुक़ररी ताईं सरबराह थींदो। वफ़ाक़ी या सूबाई टैक्स मामला नेब जे दायरे में न ईंदा। कंहिं बि तरक़ियाती मनसूबे में गोभियनि वारो मामिलो बि नेब जे अख़्तियारनि मां ख़ारिज। नेब कंहिंखे बि गिरफ़्तार करण खां अॻु तसली जोगा सबूत हथ कंदो। 90 ॾींहंनि जो रिमांड ख़तमु करे 14 ॾींहं कयो वियो। नेब जवाबदार जी अपील जो हक़ बि 10 ॾींहंनि मां वधाए 30 ॾींहं कयो वियो। सुप्रीम कोर्ट PTI चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त उकलाए छॾी। इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई वारी हुकूम जी इस्तदा रद्द। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त काल्ह जेको कुझु थियो उन सां सियासी पार्टियुनि तां एतमाद खॼी चुको आहे। PTI पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खे सम्झे। अटार्नी जनरल चयो त इमरान ख़ान अदालती हुक्म बावजूद कारकुन खे D चौक ते पहुचण जी हिदायत कई। कारकुननि ग्रीन बैलेट खे बाहि ॾिनी, सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचायो। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त थी सघे थो इमरान ख़ान जो पैगाम सही नमूने सां न पहुतो हुजे। कारकुननि ग्रीन बैलेट खे बाहि शेलिंग खां बचण लाइ ॾिनी हूंदी। PTI सरबराह इमरान ख़ान हुकूमत खे चूंडुनि जे ऐलान लाइ 6 ॾींहंनि जी मोहलत ॾेई छॾी। जून जे महीने में चूंडुनि जो ऐलान कयो ऐं असेंबलियूं टोड़ियो। जेकॾहिं मुतालबो न मञियो वियो त क़ौम खे ॿीहर इस्लामाबाद वठी ईंदुसि। क़ौम हक़ीक़ी आज़ादी लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। आवाम ॾोहारियुनि खे मुल्क ते हुकूमत करणु न ॾींदो। आज़ादी मार्च खे नाकाम बणाइण जी कोशिशि कई वई आहे। अमरीका साज़िश करे असांजी हुकूमत किराई। जेके साज़िश जो हिसो हुआ उहे वाउखा थिया। सुप्रीम कोर्ट खे ख़िराज तहसीन पेश कयां थो। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो इस्लामाबाद में कारकुननि खे ख़िताब। चूंडुनि जो ऐलान इतिहादी जमायतूं गॾिजी कंदियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो इमरान ख़ान जे बयान ते रद्द अमल। चवे थो चूंडूं हाराइण खां पोइ बि इमरान ख़ान चवंदो त चूंडूं ॿीहर करायूं वञनि। इमरान ख़ान 6 लख माण्हू वठी आयो त मुतालबे जी हिमायत कंदुसि। इमरान ख़ान सॼी राति तौहीन अदालत जा ऐलान कंदो रहियो। सुप्रीम कोर्ट सां ग़लति बयानी करे इमरान ख़ान सुप्रीम कोर्ट आयो। अदालती फ़ैसिले जी आड़ में विॻोड़ी जथे सॼी राति भञ-ड्रा कई। PTI जे कारकुननि वटि हथियार हुआ। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चवे थी पुलिस ऐं रेंजर्स जहिड़ी तरह फ़र्ज़ अंजाम ॾिना उहो साराह जोॻो अमल आहे। आवाम खूनी मार्च ऐं फ़साद जी सियासत खे रद्द करे थो। इमरान ख़ान नाकाम सियासत जो ऐलान करे हथे ख़ाली घर वापसि वियो। न्याज़ी पाकिस्तान जी तरक़ी ऐं आवाम जो रोज़गार ख़िलाफ़ आहे।
इमरान ख़ान जो इक़्तिदार में वञण पाकिस्तानी जमहूरियत में पीड़ जो पत्थर है। पाकिस्तान में वज़ीर आज़म के गैर जमहूरी तरीक़े से हटाइण की तारीख़ है। पाकिस्तान की परॾेही पॉलिसी के केतराई चैलेंजिस आहिनि। पाड़ेसरी मुल्कनि सां गॾियल दिलचस्पी के सहकार से मुल्क के अॻिते वठी वञी सघूं था। ईंदड़ चूंडनि में हिस्सो वठंदासीं ऐं PP जी हुकूमत ठाहिण की कोशिश कई वेंदी। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़ाबरू इदारे के इंटरव्यू। काल इमरान ख़ान पंहिंजी नई जमायत मुतारिफ़ कराई। टाइगर्स के मैदान में आणे दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कयो वियो। इमरान ख़ान के वर्कर्स पुलिस ते हमला कया ऐं गाॾियुनि खे बाहि ॾिनी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त तहरीक इंसाफ़ हाणे सियासी पार्टी नाहे रही। सुप्रीम कोर्ट के हुक्म बावजूद ही D चौक पहुता। हुन चयो चरे शख़्स जो इलाज करायो वञे न त मुल्क जो घणो नुक़सान थींदो। बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़ंजो जी कुर्सी बची वई। संदस खिलाफ बेतमादी वारी रिथ पहिरें मरहले में ही नाकाम। बलोचिस्तान असेंबली के इजलास दौरान याम कमाल ग्रुप रिथ पेश करण लाइ 13 मेंबर पेश न करे सघियो। रुगो 11 मेंबर मौजूद हुआ। ईंदड़ 6 महीननि ताईं अब्दुल कुद्दूस बिज़ंजो खिलाफ बेतमादी रिथ पेश न थी सघंदी। सिंध हुकूमत मकानी चूंडू मुलतवी करण जो इशारो ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिलेक्ट कमेटी में शामिल सियासी पार्टियुनि तकबंदियुनि खां सवाइ मकानी चूंडू कराइण ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी दरख़्वास्त कई वेंदी त चूंडू अॻिते वधाई वञनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे नासिर शाह चयो त पीपुल्स पार्टी चूंडू कराइण ते राज़ी आहे। पहिरें मरहले लाइ तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि, पर PTI चवे थी त DMCs बरक़रार रहनि। MQM खे UCs ऐं टाउन मामलनि ते ख़दशा आहिनि। उन करे इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी दरख़्वास्त कई वेंदी त चूंडू मुलतवी कयूं वञनि। गुज़िरियल हफ़्ते पाकिस्तानी वफ़द जूं IMF सां तामीरी ॻाल्हियूं थियूं। फ्यूल ऐं बिजलीअ ते सब्सिडी ॾेई गुज़िरियल हुकूमत मुआहिदे जी भञकड़ी कई। IMF सां माली साल 2023 जे माली हदफ़नि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि थी। हुकूमत बजट खसारो घटि करण लाइ पुरअज़्म आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं माली पोज़ीशन के मुस्तहकम करण लाइ सख़्त मालियाती पॉलिसी की ज़रूरत है। IMF प्रोग्राम जारी रखण पाकिस्तान की तरक्की की राह ते आणण लाइ पुरअज़्म आहे। लाड़काने वेझो ॻोठ हमज़ो जतोई में एक औरत समेत 4 ॼणनि के क़त्ल वारो मामलो। मार्ची वालन के वारिस औरतुन जो अस्पताल में लाश रखी धरणो। पुलिस खिलाफ एहतजाज। औरतुन जो चवण है त असांजा 4 ॼणा मारिजी चुका हैं, पर पुलिस इन महल ताईं गिरफ़्तारी नाहे कई। जेसी ताईं जवाबदार गिरफ़्तार न थींदा तेसी ताईं एहतजाज जारी रहंदो। शहीद अज़ीज़ मेमण के कत्ल केस में मुलविस मुख्य जवाबदार ॾोह जो एतराफ़ करे वरितो। गिरफ़्तार थियल मुख्य जवाबदार मुश्ताक सहते पुलिस के जाइ वारदात ॾेखारे छॾी। शहीद सहाफ़ी जो प्रेस कार्ड, पर्स ऐं लोगो हथ। जवाबदार मुश्ताक सहते वाक़े बाद सामान झंग में पूरे छॾियो हो। शहीद अज़ीज़ मेमण कत्ल केस जो मुख्य जवाबदार कंडियारो की अदालत में पेश। रिमांड ते जेल हवाले। खिपरो वेझो ॻोठ ग़ुलाम हैदर में 2 ॿारनि जी माउ मुबैना तौर क़त्ल। नारी जे चाचे जो चवण है त भाइटी सुगरा के अली जावरी ऐं ॿियनि लठियूं हणी क़त्ल कयो आहे। सिंधड़ी वेझो जमड़ाऊ केनाल मां ॼातल नारी जो लाश। खानपुर महर वेझो डंडा बरदार जवाबदारनि पारां नौजवान ते तशद्दुद ऐं तज़लील वारी वीडियो वायरल। ॻोठ प्यारो लाशारी में मलक बरादरी के माण्हुनि अब्दुल मजीद महर के वहशियाणे तशद्दुद जो निशानो बणायो। जवाबदारनि ज़मीन तां वापसि ईंदड़ हादी बख्श मजीद महर के रोके तशद्दुद जो निशानो बणाए तज़लील कई। मटियारी में 3 महीना अॻु क़ौमी शाहरा वेझो नौजवान सरफराज़ मल्ला जी लाश मिलण वारो मामलो। वारसनि पारां दाख़िल करायल दरख़्वास्त ते कंज्यूमर जज फहद कल्होड़ो ऐं डॉक्टरनि जी टीम नौजवान की क़बर कुशाई कई। डॉक्टरनि की टीम नौजवान के जिस्म जा जुज़ा हासिल करे टेस्ट लाइ इस्लामाबाद रवाना करे छॾिया।